सरका कर बहराड़ी में तो जमींदार कर संसालम जे थी सां गॾु बंगले में रहंदो हो। बंगले जे चौधारी कंदन जो लोढ़ो ॾिनल हो ऐं लोढ़े जे ॿाहिरां हिकु पहलवान पीरल नाले चौकीदार पहिरो ॾींदो हो। हिकु ॾिहाड़े हिकु कम असांखे ज़मींदार ॿाहिरि थो वञे ऐं घर में पंहिंजे 8 सालनि जी धीउ अकेली ॾिसी पंहिंजे नौकर पीरल खे पार थो करे वञे। पीरल करे थो त मुंहिंजा साईं हीअ मुंहिंजी नंढड़ी अम्मा आहे, तव्हां हुनजो को बि फिक्र न करियो। ज़मींदार जे ॿाहिरि वञण जो मौक़ो वठी हिकु चोर डाकू पुठे पासे खां लोढ़ो टुटी बंगले में दाख़िल थो थिए ऐं अन जे तुंहिंजे पुठियां लुकी थो विहे। 8 सालनि जी छोकिरी जो हिकु जारे मां बती खणी ॿिए जारे में रखी राति सुम्हण जी कोशिशि कई त सोझरे ते चोर ते नज़र पियसि ऐं छिक भरे ॾकी वई, पर दिलि न लथाई। दिलि में सोचाई त मुंहिंजो पहलवान पीरल नौकर त ॿाहिरि बराबरि वेठो आहे, पर जेसि सॾु करियांसि तेसि मूंखे चोर मारे विझंदो। उन करे अहिड़ी त अटकल करियां जो चोर खे पीरल सां झलायां, पंहिंजी जान बि बचायां, पंहिंजो माल बि बचायां। छा कयई जो बती साॻे जारे में रखी ऐप कढी वरी कपण लॻी ऐं ऐप सां ॻाल्हियूं करणु लॻी। चोर जे ॾिठे त पार आहे, 2-3 मिंट ऐप सां ॻाल्हियूं करे ॻाए ॻाए थकिजी सुम्ही पवंदी। पर ॿुधंदड़ सोचियो त 8 सालनि जे छोकिरीअ छा पंहिंजो दिमाग़ सां कमु वरितो आहे। उहो ऐप खे चयो थी त मुंहिंजा मिठड़ा ऐप, ओ मुंहिंजा अजड़ा ऐप, अञा त ऐप मां नंढड़ी आहियां, अञा त ऐप मां नंढड़ी आहियां। गरीब में फिट थींदसि, गरीब में फिट थींदसि, मां त मुंहिंजो मंगलो कराईंदा मां थींदसि, अञा त ऐप मां नंढड़ी आहियां, अञा त ऐप मां नंढड़ी आहियां। ओ ऐप अञा मां नंढड़ी आहियां, ऐप अञा मां नंढड़ी आहियां। नंढड़ी 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 आहियां, नंढड़ी 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 आहियां, अञा त ऐप मां नंढड़ी आहियां, अञा त ऐप मां नंढड़ी आहियां। वॾी दुनिया फिट थींदसि, वॾी दुनिया फिट थींदसि, मां त मुंहिंजो मंगलो कराईंदा स्वामी मां थींदसि, अञा त ऐप मां नंढड़ी आहियां, अञा त ऐप मां नंढड़ी आहियां। ओ ऐप अञा मां नंढड़ी आहियां, ऐप अञा मां नंढड़ी आहियां। मंगले खां पोइ छा थींदो? घोट चढ़ी घर घोड़ी ईंदो, घोड़ी ईंदो, घोड़ी ईंदो, वठी नाल मुखलींदो, यर वठी नाल मुखलींदो, यर वठी नाल मुखलींदो। मुझे चितन जो घर ही पुरानो, घर ही पुरानो, घर ही पुरानो। अरे सावरन जे घर जी दसी, सावरन जे घर जी दसी, वॾी जुनैत पुछी दसी। शादीअ खां पोइ छा थींदो? शादीअ खां पोइ पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो। मां पीरल नाम धरींदसि, मां पीरल नाम धरींदसि, मां पीरल नाम धरींदसि। पीरल मुंहिंजो वॾड़ो थींदो, पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो, पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो। पोइ मां मामीअ लाइ छॾींदसि,
मामानी अलाए सॼी बसि मामानी अलाए सॼी बसि नथो अच नथो अच पीर चवंदो रांदि में रीधल हूंदो मुंहिंजो रांदि में रीधल हूंदो मुंहिंजो रांदि में रीधल हूंदो पीर न पीर न पीर लहरे अचु पीर न पीर न पीर लहरे अचु वाका करे सॼींदसि मां वाका करे सॼींदसि मां वाका करे सॼींदसि चाह करे जो चई त पीर न ओ पीर न ओ पीर लहेॾां अचो त ॿाहिरि जो सम्झो पीर में नौकर वेठो ऐं सम्झो त शायदि अम्मा मूंखे थी खन करे यकदमि बल्ब खोले अंदरि आयो ऐं दरवाज़े वधी चवणु लॻो अम्मा तव्हां छो सॾु कयो तुंहिंजो पीर लिहाज़ुर चयईं त चोर हैरान थी वियो बेहोश थी वियो सफ़ा दिल ते ई वहेसि दिलि में ख़्यालु कयईं त छोकिरी अथनि सालनि जी ॾेई वेठी आहे एतिरे में वॾी थी छो मङी छो पढ़ी छो ॾाढीअ सां पीर ॿुधाई छोकिरीअ दिमाग़ सां इशारो कयो त चोर लिखो ॾिठो आहे पीर न वञी चोर खे पकड़ियो कीअं अकुल सां छोकिरीअ चोर बि पकड़ायो माल बि बचायो ऐं जान बि बचाई उन वीचार कयो मां